बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साथियों, माया अकमली नारे जो जनरल मैनेजर हुस्न अफरोज मेमोरियल ट्रस्ट। साथियों, अॼु जंहिं मौज़ू ते असां डिस्कस कंदासीं उहो आहे केमिस्ट्री ऐं उन जूं कुझु अहम ब्रांचिस, यानी उन जूं कुझु अहम शाख़ूं। सभ खां पहिरियों त बुनियादी तरह असां बुनियादी क्लासनि खां सब्जेक्ट साइंस पढ़ंदा अचूं था पिया। साइंस उहो सब्जेक्ट आहे जंहिंमें असां तजुर्बनि ऐं मुशाहिदनि जे ज़रिए हासिल थियल इल्म जे बारे में ॼाण हासिल कंदा आहियूं ऐं उन जे बारे में मुतालियो कंदा आहियूं। क्लास 8 खां पोइ इहो साइंस जो सब्जेक्ट बुनियादी टिनि हिसनि में डिवाइड थी वञे थो, जंहिंमें हिकिड़ो आहे केमिस्ट्री, जंहिंखे सिंधी में असां इल्मु कीमिया चऊं था। ॿियो आहे बायोलॉजी, जंहिंखे सिंधी में हयातियात, ऐं टियों आहे फिज़िक्स, जंहिंखे इल्मु तब चऊं था पिया। अॼु अचो हाणे वधीक असां वज़ाहत में केमिस्ट्री जे बारे में कुझु डिस्कस कयूं ऐं हुनजो मुतालो कयूं। सभ खां पहिरियों अहम ऐं बुनियादी सवाल बणिजे थो त केमिस्ट्री या इल्मु कीमिया छा आहे, यानी व्हाट इज़ केमिस्ट्री? The branch of science which deal with the composition, structure, properties and changes of matter is called chemistry. यानी साइंस जी उहा बुनियादी शाख जंहिंमें मादे जी जोड़जक, बनावट, ख़ासियतुनि ऐं उन जे तब्दीलियुनि बाबति ॼाण मुहैया कई वञे, उनखे केमिस्ट्री या इल्मु कीमिया सॾियो वञे थो। Simply we can say that the study of substances is called chemistry. यानी जेकर सादन लफ़्ज़नि में असां ईअं चऊं त जेके बि केमिकल आहिनि या जेके बि मादा आहिनि उन्हनि जे इल्म जे बारे में जेको असां पढ़ूं था पिया उहो केमिस्ट्री जो अहम हिसो हूंदो आहे। केमिस्ट्री जूं जॾहिं ब्रांचिस खे यानी केमिस्ट्री जी शाखुनि खे जॾहिं ॾिसूं था पिया त हूअं त काफ़ी सारियूं हुन जूं ब्रांचिस आहिनि, पर मेन बुनियादी तरह जेके ब्रांचिस असांजे सिलेबस जो हिसो कई वियूं आहिनि हेठियनि क्लासिस में उहा आहे तबई केमिस्ट्री, जंहिंखे इंग्लिश में फिज़िकल केमिस्ट्री चवंदासीं, नामियाती केमिस्ट्री, ऑर्गेनिक केमिस्ट्री चवंदासीं, ऐं गैर नामियाती केमिस्ट्री यानी इनऑर्गेनिक केमिस्ट्री, तजियाती केमिस्ट्री जंहिंखे असां एनालिटिकल केमिस्ट्री सां सॾियूं था पिया, हयातियाती केमिस्ट्री यानी बायो केमिस्ट्री, सनअती केमिस्ट्री जंहिंखे असां इंडस्ट्रियल केमिस्ट्री पिणु सॾियूं था पिया, न्यूक्लियर केमिस्ट्री, माहौलियाती केमिस्ट्री जंहिंखे असां इन्वायरमेंटल केमिस्ट्री, ऐं पॉलीमेरिक केमिस्ट्री। इहे कुझु अहम ब्रांचूं आहिनि जंहिंजो अॼु असां वधीक वज़ाहत में मुतालियो कंदासीं। सभ खां पहिरियों जंहिं ब्रांच ते असां डिस्कस कयूं था उहा आहे फिज़िकल केमिस्ट्री यानी तबई केमिस्ट्री। The branch of chemistry would deal with the physical properties and physical behavior of material things is called physical chemistry. यानी केमिस्ट्री जी उहा शाखा जेका कीमियाई अमलनि में एटमनि ऐं मालिक्यूल जे विच में थींदड़ मेलापन जे उसूलनि ऐं कादनि बाबति इल्मु मुहैया करे उनखे असां तबई केमिस्ट्री चवंदासीं यानी फिज़िकल केमिस्ट्री चवंदासीं। हाणे फिज़िकल केमिस्ट्री में असांखे मेन फोकसिंग इहो हूंदा उहे लॉज, उहे रूल जंहिंमें मुख़्तलिफ़ एटम ऐं मालिक्यूल पाण में इंटरेक्ट कनि था पिया ऐं उन्हनि रूल ऐं क़ाइदनि जे बुनियाद ते जेके उन जा रिज़ल्ट या रिएक्टेंट ठहनि था पिया। इन कमूरी वज़ाहत जो इल्मु जेको आहे असांजो फिज़िकल केमिस्ट्री जो पार्ट बणिजे थो। उन खां पोइ ॿी आहे असांजी ऑर्गेनिक केमिस्ट्री। The branch of chemistry in which we study the carbon and its compound is called organic chemistry. यानी बुनियादी तरह केमिस्ट्री जी उहा शाख जेका कार्बन ऐं उन जे मुरकबनि बाबति ॿुधाए या हाइड्रोकार्बन ऐं उन्हनि सां हासिल थींदड़ मुरकबनि जे बारे में ॼाण मुहैया करे उनखे नामियाती केमिस्ट्री चइबो आहे। जीअं असां कार्बन वारी स्टडी खां अलावा इंग्लिश में ॿी स्टेटमेंट द स्टडी ऑफ हाइड्रोकार्बन एंड देयर डेरिवेटिव कंसीडर कयूं था। या सिंपल ॿियनि लफ़्ज़नि में असां ईअं चऊं ऑर्गेनिक कंपाउंड आर रिलेटेड विद द लिविंग थिंग, यानी जेके ऑर्गेनिक कंपोनेंट आहिनि उहे नामियाती जेके शयूं आहिनि उहे सार्फिन यानी जानदार शयुनि में मौजूदु हूंदियूं आहिनि। हाणे ऑर्गेनिक केमिस्ट्री में असांजा कुझु कंपोनेंट आहिनि जीअं कार्बन डाइऑक्साइड आहे, कार्बन मोनोऑक्साइड आहे, कार्बोनेट आहे, कुझु अहिड़ा कंपोनेंट आहिनि उहे असांजे ऑर्गेनिक केमिस्ट्री जो पार्ट नथा पढ़जनि पिया। पर ऑलमोस्ट ॿियूं जेके बि असांजो हाइड्रोकार्बन जो ठहियल जेके बि केमिकल्स आहिनि, मालिक्यूल्स आहिनि या वॾा वॾा जेका बि ॿिया मैटर मिलनि था पिया उहे सभु जो सभु असांजे ऑर्गेनिक केमिस्ट्री जो पार्ट बणजनि था पिया। हुन खां पोइ आहे असांजी इनऑर्गेनिक केमिस्ट्री। इनऑर्गेनिक केमिस्ट्री जी जॾहिं असां वज़ाहत में ईंदासीं त द स्टडी ऑफ ऑल एलिमेंट एंड देयर कंपाउंड एक्सेप्ट कार्बन इज कॉल्ड इनऑर्गेनिक केमिस्ट्री। यानी केमिस्ट्री जी उहा शाख जेका अंसरनि ऐं उन जे मुरकबनि जे बारे में ॼाण मुहैया करे उनखे गैर नामियाती केमिस्ट्री चइबो आहे। हिते हिकिड़ी पॉइंट वाज़े करणु तमामु ज़रूरी आहे त हाइड्रोकार्बन खां अलावा जेके बि एलिमेंट्स आहिनि, जेके बि मिनरल्स आहिनि, उन्हनि जा जेके बि कंपाउंड आहिनि उहे सभु जो सभु असांजे इनऑर्गेनिक केमिस्ट्री जो पार्ट बणजनि था पिया। हाइड्रोकार्बन जा जेके मटीरियल आहिनि उहे ऑलरेडी असां पढ़ी आया आहियूं त उहे असांजे नामियाती केमिस्ट्री यानी ऑर्गेनिक केमिस्ट्री जो हिसो हूंदा आहिनि।
इनऑर्गेनिक कंपाउंड आर रिलेटेड विथ नॉन लिविंग थिंग, यानी ही आंसर जेके असांजा इनऑर्गेनिक कंपाउंड आहिनि, जेके हाइड्रोकार्बन खां अलावा ॿिया जेके बि असांजा मटीरियल आहिनि, उहे सभु आंसर ऐं उन्हनि जा जेके मुरकब आहिनि उहे सभु गैर जामदार शयूं जंहिंजी मदनियात मां हासिल थींदा आहिनि। जीअं असां ऑर्गेनिक कंपाउंड नामियाती केमिस्ट्री वारा जेके केमिकल आहिनि उन्हनि जे लाइ असां पढ़ी पियो त उहे जामदार शयुनि मां हासिल थियनि था पिया, ऐं जेके असांजा इनऑर्गेनिक यानी गैर नामियाती कंपाउंड आहिनि उहे असांजी वरी बेजान शयुनि मां हासिल थियनि था पिया। अॼुकल्ह जेके असांजा नामियाती कंपाउंड आहिनि कुझु मैन्युअली इंसान तरक़ी करे साइंटिस्ट जी खोड़ सारनि ऑब्जर्वेशन जी बुनियाद ते लैब जे अंदरि बि तयारु थियनि था पिया, पर बुनियादी तरह असां इहा थी सघूं था त जेके असांजा हाइड्रोकार्बन खां अलावा कंपाउंड आहिनि उहे सभु जो सभु गैर नामियाती कंपाउंड आहिनि, ऐं जेके जानदार शयुनि सां रिलेटेड कंपाउंड आहिनि उहे सभु जो सभु असांजा नामियाती कंपाउंड आहिनि। हाणे जो नेक्स्ट जेका असांजी ब्रांच आहे उहा आहे एनालिटिकल केमिस्ट्री, जंहिंखे असां सिंधी में चवंदासीं तर्जियाती केमिस्ट्री। The branch of chemistry which discusses the analytical method for getting information about chemical compound and chemical processes is called analytical chemistry. यानी केमिस्ट्री जी उहा शाख जेका अहिड़नि तरीक़नि ऐं टेक्निक सां तालुक़ रखे जेके कंहिं मुरकब जे क़िस्म मयार ऐं उन में मौजूदु मुख़्तलिफ़ जुज़नि जी मिक़दार मालूम करण लाइ इस्तेमालु थिए, उनखे तर्जियाती केमिस्ट्री चइबो आहे। मतिलबु हिन में तव्हां ॾिसो था तहक़ीक़ी हिसाब सां या प्रैक्टिकली वर्क जे हिसाब सां मेथड खे हिननि खे फोकस कयो वञे थो पियो। ऐं जीअं असां लफ़्ज़ एनालाइज़ खे ई ॾिसूं था पिया त माना कंहिंखे जांच करणु, कंहिं शइ जी खोजना करणु, कंहिं शइ जे बारे में वधीक डिटेल ताईं पहुचणु, त इन जे करे अहिड़े समूरनि मेथड ऐं टेक्निक्स ऐं स्टेप खे असां एनालिटिकल केमिस्ट्री जो हिसो चवंदा आहियूं। उन खां पोइ ॿी आहे असांजी बायोकेमिस्ट्री। हाणे इन लफ़्ज़ में ई तव्हां ॾिसो त हिकिड़ो लफ़्ज़ बायो आहे, ॿियो केमिस्ट्री आहे। केमिस्ट्री लफ़्ज़ केमिकल सां रिलेटेड थींदो ऐं बायो लफ़्ज़ माना लाइफ। सिंपली असां ईअं चई सघूं था त उहे केमिकल जेके लाइफ सां रिलेटेड हुजनि उन्हनि जी स्टडी खे असां बायोकेमिस्ट्री चवंदासीं। या जेका असांजी ॿी वस्प जेका किताबी लेवल ते मिले थी पई, द स्टडी ऑफ केमिकल कंपाउंड प्रेजेंट इन लिविंग थिंग इज कॉल्ड बायोकेमिस्ट्री। या ॿियनि लफ़्ज़नि में असां ईअं चऊं द स्टडी ऑफ मेटाबॉलिज्म अकरिंग इन सेल इज आल्सो नोन एज बायोकेमिस्ट्री। हाणे मेटाबॉलिज्म असांजे खाधे जो जेको असां खाधो खाऊं था पिया उन खां पोइ जेके उन मां ग़िज़ाई केमिकल निकिरंदा आहिनि उहे जॾहिं मुख़्तलिफ़ जीव घड़नि ताईं पहुचनि था त उन्हनि जी बि भञ राह थींदी आहे, उहे बि असांजे जीव घड़नि जे अंदरि अञा वधीक टुटनि था पिया, त जीअं उन्हनि मां मुख़्तलिफ़ जेके असांजे तवानाई वारा मादा आहिनि उहे निकिरी करे ख़ारिज थी करे असांजे जीव घड़नि खे मिलनि ऐं उन्हनि जी ज़रूरत खे पूरो कनि। इहो सॼो मैकेनिज़म बि असांजे बायोकेमिस्ट्री जी पार्ट हूंदो आहे। सिंधी में जेकॾहिं असां हयातियाती केमिस्ट्री खे पढ़ंदासीं त केमिस्ट्री जी उहा शाख जंहिंमें जानदार शयुनि यानी ॿूटनि ऐं जानवरनि जे मुरकबनि ऐं उन्हनि जे सेलनि यानी जीव घड़नि में थींदड़ कीमियाई अमलनि मतिलबु मेटाबॉलिज्म जे बारे में ॿुधाए उनखे असां हयातियाती केमिस्ट्री चवंदासीं। उन खां पोइ नेक्स्ट ब्रांच आहे असांजी सनअती केमिस्ट्री। हाणे ही बि पंहिंजे वर्ड सां ई क्लियर थिए थी पई, सनअती यानी इंडस्ट्रियल केमिस्ट्री। हाणे इंडस्ट्रीज़ जे अंदरि जेके शयूं थियनि थी पयूं हिते असां उनजे बारे में ई पढ़ंदासीं। The application of chemical knowledge in technology and industry and the preparation of industrial products are called industrial chemistry. यानी केमिस्ट्री जी उहा शाख है जंहिंमें कीमियाई सनत में तयारु थींदड़ मुख़्तलिफ़ शयुनि जहिड़ो सीमट, शीशो, कागज़, दवाउनि वग़ैरह जी तयारी दौरान थींदड़ कीमियाई अमलनि बाबति ॼाण मुहैया करे उनखे सनअती केमिस्ट्री चइबो आहे। यानी आसान लफ़्ज़नि में असां ईअं चई सघूं था त जेके बि सनअती कारखाननि जे अंदरि शयूं तयारु थियनि थी पयूं उहे कहिड़ियूं ठहनि थी पयूं, कहिड़ियुनि शयुनि मां ठहनि थी पयूं ऐं कहिड़े तरीक़े सां ठहनि थी पयूं, इहो सॼो जो सॼो इल्मु असांजो इंडस्ट्रियल केमिस्ट्री में अचे थो। नेक्स्ट ब्रांच आहे असांजी न्यूक्लियर केमिस्ट्री। The branch of chemistry which deal with the changes occurring in the nucleus of an atom is called nuclear chemistry. In this type of change, invisible rays or radiations are developed. यानी ही केमिस्ट्री जी उहा शाख आहे जेका एटम जे न्यूक्लियस में थींदड़ तब्दीली जे मुताले यानी ॼाण सां तालुक़ रखे थी। इन क़िस्म जे तब्दीली में नज़र न ईंदड़ शुआ बि ख़ारिज थींदा आहिनि। यानी जेका बि न्यूक्लियस जे अंदरि तब्दीली थिए थी पई ऐं उन मां जेको बि नतीजो निकिरे थो पियो ऐं उतां मुख़्तलिफ़ केमिकल जा जेके शुआ ख़ारिज थींदा रहनि था पिया, इन समूरे इल्म खे असां न्यूक्लियर केमिस्ट्री जो पार्ट चवंदा आहियूं। उन खां पोइ असांजी आहे माहौलियाती केमिस्ट्री। जीअं कुझु ब्रांचिस जी वस्फ उनजे नाले सां ई वाज़े थिए थी पई। हाणे हिन में लफ़्ज़ इन्वायरमेंटल केमिस्ट्री मतिलबु इन्वायरमेंट सां रिलेटेड केमिकल आहिनि त ग़ालिबन उन्हनि जी स्टडी खे असां इन्वायरमेंटल केमिस्ट्री जो हिसो चवंदासीं। द ब्रांच ऑफ केमिस्ट्री which deal with the study of chemicals of environment and their interaction occur is called environmental chemistry.
यानी ही केमिस्ट्री जी उहा शाख आहे जेका माहौल में मौजूद कीमियाई मादन या शयुनि जी बाहमी अमल ऐं उन जे माहौल में मौजूद ॿूटनि ऐं जानवरनि ते थींदड़ असरनि जे बारे में ॼाण मुहैया करे उनखे असां माहौलियाती केमिस्ट्री चवंदासीं। हेल्थ, पॉल्यूशन, हैज़र्ड्स ऑफ हेल्थ, related reasons are important topics of the environmental chemistry। यानी सिहत और सफ़ाई, गिदलाण, सिहत लाइ ख़तरनि जा सबब माहौलियाती केमिस्ट्री जा अहम मौज़ू हूंदा आहिनि। यानी ही जेके असांजे इन्वायरमेंटल केमिस्ट हूंदा आहिनि इहे ई असांखे हाईलाइट कंदा आहिनि त माहौल में हिन क़िस्म जे केमिकल जे वधीक ख़ारिज थियण सां असांजे माहौल जो बुरो असर थिए थो पियो ऐं उहो असांजे लाइ नुक़सानकार थिए थो ऐं उन्हनि खे कंट्रोल करण जे लाइ जेके जेके तरीक़ा अडॉप्ट थियनि था पिया उहे बि इन्हनि साइंटिस्ट जे रिसर्च जे बुनियाद ते थियनि था जेके इन्वायरमेंटल केमिस्ट्री जे शाख जे सूरत में असांजे साम्हूं अचे थो पियो। उन खां पोइ जेका ॿी नेक्स्ट असांजी ब्रांच आहे उहा आहे पॉलीमेरिक केमिस्ट्री। हाणे पॉलीमेरिक केमिस्ट्री छा आहे अचो उनखे पढ़ूं। The branch of chemistry which deal with the study of polymerization process and their product is called polymeric chemistry। यानी केमिस्ट्री जी उहा शाख जेका पॉलीमराइजेशन वारे तरीक़े बाबति ॼाण मुहैया करे उनखे पॉलीमेरिक केमिस्ट्री चइबो आहे। हाणे हिते लफ़्ज़ जेको पॉलीमराइजेशन अचे थो अचो भला उनजे वरी बारे में पढ़ूं त तव्हां जीअं आसान तरीक़े सां इन जी डेफिनेशन खे वधीक आसान सम्झी सघो। The process in which little or simple molecules combine and a big molecule or product is produced is known as polymerization। यानी अहिड़ो तरीक़ो जंहिंमें नंढा ऐं सादा मालिक्यूल हिक ॿिए सां मिली वॾा मालिक्यूल ठाहिनि उनखे पॉलीमराइजेशन वारो तरीक़ो या अमल चइबो आहे। मिसाल तौरु प्लास्टिक, मसनूई धागा, मसनूई रबड़ ऐं कागज़ वग़ैरह तयारु करणु। त अक्सर करे नोट कयो हूंदो असांजे आसपास में काफ़ी माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके गंदनि जे ढेर तां ख़ाली प्लास्टिक जूं थैलियूं या अहिड़े क़िस्म जा कागज़ वग़ैरह जेके आहिनि उहे मेड़ींदा वठंदा आहिनि। तव्हां कॾहिं गौर कयो आहे त उहे मेड़े करे काॾे कंदा आहिनि। उहे अक्सर करे छा हूंदा आहिनि जेके बि असांजे गार्बेज वारा जेके सेक्शन हूंदा आहिनि उते वञी करे इहे कचिरो सेल कंदा आहिनि ऐं उहो कचिरो मुख़्तलिफ़ कंपनियूं परचेज कंदियूं आहिनि। उहे कंपनियूं छा कंदियूं आहिनि उन्हनि खे हिकिड़े स्टलाइज़ प्रोसेस जे अंदरि उन्हनि खे साड़े करे उन्हनि जो जेको रॉ मटीरियल आहे उन मां वरी ॿीहर नयूं शयूं तयारु कंदियूं आहिनि। इहो जेको नंढनि शयुनि खे पाण में मिलाए करे नवां प्रोडक्ट जेके तयारु करण जो तरीक़ेकार आहे इनखे असां पॉलीमराइजेशन जो अमल कंदासीं। या वरी इहो आहे त नंढा नंढा केमिकल कीमियाई मादा जेके आहिनि उहे पाण में गॾे करे असांखे वॾी प्रोडक्ट या वॾियूं शयूं ठाहियूं था पिया। जीअं असां वटि खोड़ सारनि सूरत में चॉकलेट ठही अचनि था पिया, टाफियूं ठही अचनि थियूं, वरी खोड़ सारी ॿियूं शयूं अचनि थियूं। इहे बि मुख़्तलिफ़ कंपोनेंट जे मिलाप सां इहे प्रोडक्ट ठही करे असांखे इस्तेमाल में अचनि थियूं। इन समूरे अमल खे असां पॉलीमेरिक केमिस्ट्री जो हिसो चवंदा आहियूं। साथियों ही हुयो बुनियादी तबसरो केमिस्ट्री जे बारे में केमिस्ट्री छा आहे ऐं उन जूं कुझु अहम ब्रांचूं जेके अॼु तव्हांजे साम्हूं पेश कयूंसीं। इंशाअल्लाह नेक्स्ट टाइम नेक्स्ट मौज़ू सां गॾु तव्हांजे साम्हूं पेश थींदासीं। तेसिताईं अल्लाह हाफ़िज़।